वेलकम बैक नाज़रीन। नवां सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ पाण मुरादो नोटिस की ॿुधणी हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। अदालत मुखालिफ़ जे अॻवान शहबाज शरीफ के रोस्टरम ते तलब करे वरितो आहे। शहबाज शरीफ जो चवणु आहे त हू मां वकील नाहे, रुगो पंहिंजी राय ॾियणु चाहे थो। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई, FC बि तलब कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कई पिया। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ पाण मुरादे नोटिस की ॿुधणी हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। अदालत मुखालिफ़ जे अॻवान शहबाज शरीफ के रोस्टरम ते तलब करे वरितो आहे। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मां वकील नाहियां, रुगो पंहिंजी राय ॾियणु चाहियां थो। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे, FC बि तलब कई वई आहे। अहम केस की ॿुधणी बाबति तव्हांखे आगाह कई पिया। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ पाण मुरादे नोटिस की ॿुधणी हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। अदालत मुखालिफ़ जे अॻवान शहबाज शरीफ के रोस्टरम ते तलब करे वरितो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मां वकील नाहियां, रुगो पंहिंजी राय ॾियणु चाहियां थो। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे, FC बि तलब कई वई आहे। अवांखे आगाह कई पिया। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ पाण मुरादे नोटिस की ॿुधणी हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। अदालत मुखालिफ़ जे अॻवान शहबाज शरीफ के रोस्टरम ते तलब करे वरितो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मां वकील नाहियां, रुगो पंहिंजी राय ॾियणु चाहियां थो। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई, FC बि तलब कई वई आहे। अवांखे आगाह कई पिया। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ पाण मुरादे नोटिस की ॿुधणी हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। अदालत मुखालिफ़ जे अॻवान शहबाज शरीफ के रोस्टरम ते तलब करे वरितो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मां वकील नाहियां, रुगो पंहिंजी राय ॾियणु चाहियां थो। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई, FC बि तलब कई वई आहे। ॿुधणी बाबति तव्हांखे आगाह कई पिया। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ पाण मुरादे नोटिस की ॿुधणी हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। अदालत मुखालिफ़ जे अॻवान शहबाज शरीफ के रोस्टरम ते तलब करे वरितो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मां वकील नाहियां, रुगो पंहिंजी राय ॾियणु चाहियां थो। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई, FC बि तलब कई वई आहे। ॿुधणी बाबति तव्हांखे आगाह कई पिया। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ पाण मुरादे नोटिस की ॿुधणी हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। अदालत मुखालिफ़ जे अॻवान शहबाज शरीफ के रोस्टरम ते तलब करे वरितो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मां वकील नाहियां, रुगो पंहिंजी राय ॾियणु चाहियां थो। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई, FC बि तलब कई वई आहे। अपडेट समाप्त कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद तहसील चारण का जी नसीर। अहम केस की ॿुधणी हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट में एक दफ़ो ॿीहर वक़्त खां पोइ जेकी डिप्टी स्पीकर तरफ़ां आदम एतमाद जी रूलिंग खे जेको ख़त्म कयो वियो, उन ते वरितल पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी ॿीहर चीफ जस्टिस जे सरबराह में 5 रुकनी बेंच शुरू करे ॾिनी आहे। ऐं इन सिलसिले में चीफ जस्टिस वाज़ह तौर ते इहो चई चुको आहे त जेकी ज़ाहिरी तौर ते असांखे नज़र अची रहियो आहे ऐं अदलिया जे जजनि खे नज़र अची रहियो आहे, हुन में इहो साबित थिए थो त जेकी डिप्टी स्पीकर तरफ़ां रूलिंग ॾिनी वई आहे उहा जेको आहे सो ग़लति ॾिनी वई आहे। चीफ जस्टिस जो इहो चवणु हो त जेको आहे सो असां मुल्क में इस्तेकाम खे ॾिसणु चाहियूं था ऐं जेकॾहिं हाणे इन रूलिंग खे जेकॾहिं असां ग़लति करार ॾियूं था त पोइ उन ते हाणे अॻिते छा थियणु घुरिजे। चीफ जस्टिस जो इहो चवणु हो त असां क़ौमी मफ़ाद खे बि ॾिसणु चाहियूं था ऐं असेंबली जेकॾहिं बहाल थी त पोइ छा मुल्क में इस्तेकाम ईंदो। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन मुल्क में इस्तेकाम खे ॾिसणु चाहियूं था त जीअं जेको आहे सो ऐं जॾहिं अपोज़िशन जो बि इहो ई मुतालबो आहे। चीफ जस्टिस जो चवणु हो त हिन मुल्क में जेको सख़्तु ज़रूरत आहे उहा मुल्क में अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रहणु आहे। चीफ जस्टिस इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो त जेकी डिप्टी स्पीकर तरफ़ां हेॾी सारी जेकी रूलिंग ॾिनी वई हुई ऐं उहा जेको आहे जेके अॼु जेके मिनट्स अदालत तरफ़ां तलब किया विया हुआ
उहे मिनट्स खां पोइ चीफ जस्टिस इहो वाज़े कयो त जेको अदालत जेको आहे सो इन ॻाल्हि खे ॾिसी रही आहे, ज़ाहिरी तौर ते बि नज़र अची रही आहे त जेकी डिप्टी स्पीकर तरफ़ां जेकी रूलिंग ॾिनी वई आहे उहा जेको आहे सो गैर क़ानूनी आहे। जॾहिं त जेके जस्टिस मंदू खेल जेको 5 रुकनी बेंच में बि शामिल हो, उनजे इहे रिमार्क्स हुआ त सुभाणे जेकॾहिं ॿियो को स्पीकर अचे त छा पोइ उनजी उहा मर्ज़ी हलंदी ऐं इहो केर बि उन खां पुछण वारो न हूंदो। जो त अटॉर्नी जनरल जेको आहे सो अदालत खे चयो त असां रूलिंग ते मां नथो ॻाल्हाइणु चाहियां, पर मां जो सिर्फ़ु इहो सुवालु आहे त नयूं चूंडियूं जेके थियण वारियूं आहिनि उन्हनि ते जेको आहे सो फोकस करणु घुरिजे ऐं डिप्टी स्पीकर जे रूलिंग ते मां वधीक न ॻाल्हाईंदुसि। जंहिंते चीफ जस्टिस चयो त जेकॾहिं तव्हां वधीक रूलिंग ते न ॻाल्हाईंदो त पोइ छा जंहिंजी जेकी मर्ज़ी अचे उहो स्पीकर करे सघे थो, इहो त जेको आहे सो गैर क़ानूनी अमल थींदो। चीफ जस्टिस जो इहो बि चवणु हो त असां जेको आहे सो हींअर ताज़ो हींअर जेकी मुल्क में सूरत हाल हली रही आहे मैशत जी, उहा उन मां वाज़े थी रहियो आहे त जेको आहे सो मैशत जी जेकी सूरत हाल आहे उहो इंतिहाई ख़राबु आहे ऐं जेको डॉलर आहे उहो 109 रुपयनि जे लॻभॻि थी वियो आहे। जॾहिं त चीफ जस्टिस इन ॻाल्हि खे बि तस्लीम कयो त असां सभु जेके मुआशी जेके मसाइल आहिनि उन्हनि खे हल करण जी तरफ़ ॾिसणु चाहियूं था ऐं अॼु ॿुधो आहे त जेकी बांग्लादेश जी जेकी करंसी आहे उहा जेको आहे सो श्रीलंका जी उहा क्रैश थी वई आहे ऐं जेकॾहिं इहा ई सूरत हाल रही त पोइ असांजे मुल्क में बि जेको आहे सो मुआशी जेके मसइला पहिरियां आहिनि उहे तमामु अॻिते हली गंभीर थी सघनि था। जंहिंजे जस्टिस मंदू खेल जेके सुभाषत ते रिमार्क्स ॾिना त असांखे इहो नथो चवणु घुरिजे त अॻिते छा थींदो, पर जेको आइन आहे उन आइन तहत जेको अमल थियणु घुरिजे उन ते अमल करणु ज़रूरी आहे। जंहिंखां पोइ वक़्त खां पोइ चीफ जस्टिस अपोजिशन लीडर क़ौमी असेंबली शहबाज शरीफ़ खे ऐं पंहिंजे रेस्टोरेंट ते तलब कयो ऐं शहबाज शरीफ़ खां पुछियो त तव्हां छा चवणु चाहींदो। जंहिं ते शहबाज शरीफ़ अदालत खे हिन ॻाल्हि खां आगाही ॾिनी त मां कंहिं को वकील न आहियां ऐं मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा ॻाल्हि करणु थो चाहियां त अॼु जेको स्पीकर तरफ़ां जेकी डिप्टी स्पीकर तरफ़ां क़दम खयो वियो उहो जेको आहे सो गैर क़ानूनी नज़र अची रहियो आहे ऐं उनखे जेको आहे सो कालदम करार ॾेई करे जेकी आइनी हुजनि मुताबिक़ जेकी वोटिंग वारो मरहलो आहे उनखे बहाल कयो वञे। ऐं शहबाज शरीफ़ जो इहो चवणु हो त जेकॾहिं अदालत जेको ही साम्हूं ॾिसी रही आहे ऐं उन्हनि आइनी जी भंकड़ी कई आहे ऐं उन्हनि आइनी भंकड़ी कंदड़नि खे जेकॾहिं अॼु सज़ा न ॾिनी वई ऐं ग़लतीअ खे ग़लति न चयो वियो त पोइ जेको आहे सो अॻिते जेको आहे सो जेके ॿिए माण्हू हूंदा उहे पोइ जेके आहिनि सो सुवाल जा जेके निशान आहिनि उहे वधीक जनम वठी सघनि था। चीफ जस्टिस जो चवणो त असां हमेशह इहो ई चाहियूं था त जेकॾहिं मुल्क में इस्तेकाम रहे त उहो सभिनी जे मफ़ाद में आहे ऐं जेकॾहिं इलेक्शन जो मुतालबो कयो वञे त अॼु छो जेको आहे सो हुन ते अमल नथो थी सघे। जंहिं ते शहबाज शरीफ़ बि इहो चयो त असां जेको आहे सो कंहिं शइ खां अदालत खां जेको आहे सो इंसाफ़ जी उमेदु रखण जा हामी आहियूं ऐं असां हमेशह अदलिया जो एतिराम कयो आहे ऐं इन जो ई मिसाल इहो आहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे बि अदालती हुकूमत जे नाहिल कयो वियो ऐं असां अदालत जो हुकुम मञींदे करे उन पंहिंजी वज़ारत उज़मा जी जेकी कुर्सी आहे उहा छॾे ॾिनी। चीफ जस्टिस चयो त हीअ जेको मफ़ाद आमा जो केस आहे ऐं सियासी इस्तेकाम जेको आहे सो मुल्क में तमामु ज़रूरी आहे। जीअं त शहबाज शरीफ़ पाण चए त हीअ सियासी इस्तेकाम जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं असां पाण चाहियूं था त जिन असांखे गद्दारी जा जेके इल्ज़ाम हुया जेके गैर आइनी ऐं गैर क़ानूनी आहे उन्हनि इल्ज़ामनि में अलाह जो शुक्र आहे त अॼु असां सरखरू थिया आहियूं ऐं जेके इल्ज़ाम अपोजिशन तरफ़ां अपोजिशन खे हया विया गद्दारी जा अॼु उन्हनि खे जिन हया आहिनि उन्हनि जे मुंहं ते ख़ुदि जेको आहे सो ऐं जेके आहिनि सो उन्हनि जा चेहरा जेके आहिनि सो ॿुधाइनि था त हिननि जेके आहिनि सो ग़लती करे वेठा आहिनि सियासी तौर ते। जॾहिं त हिन वक़्तु बि चीफ जस्टिस सरबराह में 5 रुकनी बेंच जेको आहे सो ऐं डिप्टी स्पीकर तरफ़ां जेकी रूलिंग ॾिनी वई उन ते जेको आहे केस ॿुधणी जारी आहे ऐं मखदूम अली ख़ान जेको आहे हिन वक़्तु रोस्टरनि ते चीफ जस्टिस यादव अची चुको आहे जेको मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखी रहियो आहे ऐं उनजो इहो चवणु मखदूम अली ख़ान बि अदालत खे ॿुधायो त जेकॾहिं असां मैशत जी बि ॻाल्हि कंदासीं त मुल्क में जेकी मैशत आहे उहा इंतिहाई जेको आहे सो सूरत हाल जेके आहे हुनजी तमामु ख़राबु थी चुकी आहे ऐं जेकॾहिं अदालत आइन ऐं कानून मुजिबि फ़ैसिलो न कयो त पोइ जेकी मैशत जी सूरत हाल आहे उहा वधीक गंभीर थी सघे थी ऐं हीउ सॼो जेको मसइलो आहे उहो जेको प्रॉब्लम थी रहियो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आइन ते अमल न करण जे करे मुआशी मसइला बि पैदा थियनि था, अमन अमान जी सूरत हाल बि ख़राबु थियण जो ख़दशो आहे। चीफ जस्टिस जो हिते चवणु हो त मूंखे नथो लॻे त जेके सुवाल ॾिना विया आहिनि उन्हनि जा जवाब हिते हुकूमत तरफ़ां आंदा वेंदा छो जो जेके मिनट्स में जेके ज़ाहिर तौर ते जेके असां पढ़ियो आहे उन में जेके इल्ज़ाम जे हवाले सां जंहिं ख़त जे हवाले सां खयो वियो उन सिलसिले में जेको आहे सो जेको परॾेही वज़ीर हो शामिल कुरैशी ऐं पाण शरीक न थियो ऐं हेॾो वॾो इजलास घुरायो वियो
जेको पाण कयूं था त हीउ जेको आहे सो मुल्की सलामती लाइ इन जो इजलास करणु ज़रूरी आहे इन मामले ते, ऐं उन इजलास में पर्दे वज़ीर जी शिरकत न करणु जेको आहे सो सवालिया निशान जेको आहे सो छॾे थो। जॾहिं त अटॉर्नी जनरल बि हिन मामले ते ॻाल्हाईंदे चयो त मां जेको आहे सो इन मामले ते ब्रीफिंग ॾियण लाइ तयारु आहियां ऐं सुवालनि जा जवाब ॾियण लाइ तयारु आहियां, पर उहा मुंहिंजी तव्हांखे इस्तद आहे जेको आहे सो मां इन कैमरा जेको आहे सो तव्हांखे इन मामले ते ब्रीफिंग ॾेई सघां थो। चीफ जस्टिस चयो त चलो ठीकु आहे, तव्हांजी इहा जेकी ॻाल्हि आहे इहा असां तव्हांजी तस्लीम कई था, पर चीफ जस्टिस ने चयो त असां सभ खां पहिरीं चयो था नयूं चूंडियूं जेको आहे जेकॾहिं थी वियूं ऐं जेकॾहिं को कलाबाज़ी खाई वञे त पोइ हुनखे जेको आहे छा थो करे सघिजे। ऐं चीफ जस्टिस जो इहो चवणो हो त असां हमेशह इलेक्शन जो मुतालबो कयो आहे, अॼु जेको आहे सो इन मुतालबे खे छो नथो मञियो वञे। इहो चीफ जस्टिस जो ऐं शहबाज शरीफ़ खां सवाल हो। शहबाज शरीफ़ चयो त असां इलेक्शन जे लाइ तयारु आहियूं ऐं असां पाण कयूं था त हीअ हुकूमत घर वञी चुकी आहे ऐं आइन मूजिबि नयूं चूंडियूं कराए वञनि, पर असां सिर्फ़ु इन नुक़्ते ते वेठा आहियूं त जेको आहे सो जेकी हिन डिप्टी स्पीकर तरफ़ां जेको गैर क़ानूनी क़दम खयो आहे उनखे कालादम करार जेकॾहिं आइन मूजिबि गिनो वञे थो त पोइ जेको आहे सो जेकी वोटिंग वारो मरहलो अदम एतमाद वारो, त जॾहिं रोलिंग कालादम करार ॾिनी वेंदी त पोइ वोटिंग वारो मरहलो जेको आहे सो आइन मूजिबि ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे सो बहाल थी सघे थी। अॼु जेको आहे सो जंहिं मखदूम अली ख़ान जॾहिं अदालत में इहा बि ॻाल्हि कई त जंहिं ॾींहुं वोटिंग वारो ॾींहुं हो उन ॾींहुं जेको आहे सो सिर्फ़ु अपोज़िशन जा जेके मेंबर हुआ उहे 177 हुआ ऐं हुकूमत ठाहिण लाइ 174 मेंबरनि जी ज़रूरत हूंदी आहे। असां जंहिंजी डिप्टी स्पीकर तरफ़ां गैर आइनी कानूनी तरीक़े सां जेकी रूलिंग ॾिनी वई हुई उन में जेको आहे सो उन दौरान जेको आहे सो असांजे 177 पार्लियामेंट जे मुअज़्ज़म मेंबरनि पंहिंजी बेंचुनि ते बीह करे हथ मथे खणी अक्सरत ज़ाहिर कई, जंहिंखां पोइ हुकूमत तरफ़ां ई जेकी आहे सो हथ ठोकी जेको आहे सो गैर कानूनी डिप्टी स्पीकर तरफ़ां रोलिंग ॾिनी वई। मखदूम अली ख़ान जो इहो बि चवणो हो त अदालत हाणे चई चुकी आहे त डिप्टी स्पीकर तरफ़ां जेकी रोलिंग आहे उहा गैर कानूनी हुई ऐं नज़र अची रहियो आहे त उहो जेको आहे सो हुननि आइन जी भनकड़ी कई आहे ऐं मखदूम अली ख़ान ऐं अदालत खे इन ॻाल्हि खां बि जेको आहे सो आगाही ॾिनी ऐं इस्तदा कई त जेकॾहिं जिन आइन जी भनकड़ी कई आहे त पोइ उन्हनि मां इहो वाज़ह थी वियो आहे त उहे जेके आहिनि सो हिन मुल्क जा जेके आहिनि सो कानून तोड़ींदड़नि में शामिल आहिनि ऐं कानून तोड़ींदड़नि जी जेकी सज़ा आहे ऐं जिन कानून तोड़ियो आहे उन्हनि खे उन कानून मूजिबि आइन मूजिबि उन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे। ऐं जेकॾहिं चीफ जस्टिस तरफ़ां जॾहिं अॼु इहा वाज़ह तौर ते जेकी ॻाल्हि जो तस्लीम कयो ऐं अदालत तरफ़ां ॿुधायो वियो त जेकी डिप्टी स्पीकर तरफ़ां गैर कानूनी जेकी रूलिंग आहे उहा ॾिनी वई आहे, जंहिंखां पोइ जेकॾहिं मां सिक्योरिटी जी ॻाल्हि इन सां ॿुधाईंदो हलंदोमांव त हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट तरफ़ां जेकी सिक्योरिटी जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई सख़्तु कई वई आहे ऐं वधीक जेकी नथी आहे उहा पिणु जेको आहे सो तलब कई वई आहे। सुप्रीम कोर्ट जे अहाते में कंहिं बि जेको आहे सो बिना सुञाणप वारे माण्हू खे इजाज़त न आहे ऐं सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां जेको रेड ज़ोन आहे उनखे बि उते बि जेको आहे सो वॾी तइदाद में एहलकार पहुची चुका आहिनि। अदालत सिर्फ़ु जेको आहे सो इन मामले ते जो चवणु हो चीफ जस्टिस जो त अॼु जेको आहे सो असां हर सूरत में जेको आहे सो इहो इन डिप्टी स्पीकर तरफ़ां जेको क़दम खयो आहे या जेकी रूलिंग ॾिनी वई आहे इन जो जेको आहे सो फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। ऐं चीफ जस्टिस जो इहो ठीकु आहे, वॾी महिरबानी नसीर सारण आगाह करण जे लाइ।